आग भरी आगारे हिरा जंहिंमें मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचार हुया। अदा मां तव्हांजे पाड़े परे जो न खैरपुर जे पासे में हेमड़े पंहिंजो इलाइक़ो सच पुछो अल्लाह ताला हर कंहिं इंसान खे अकुल ॾिनो। अकुल जंहिंखे आहे ऐं उहो दीन जे मुआफ़िक़ कोशिश कंदो त मां सम्झंदो गुमराह न थींदो। बाक़ी हाणे जे चवंदो तदा हूअं त जहाज़ उड़ाए पर हेॾे काज़ी बाबा जे आॾो वेठो हुजे त तूं पूरी कंदे पोइ त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। चवण जो मक़सदु इहो आहे अल्लाह ताला तव्हां सभिनी खे सियाणो बि कयो आहे। मां भी पांजे जाइ ते आया नंढड़ो न आया मुझे भी उम्र काफी थी वई। मां भी सोचो आ मुखे भी कब्र में वणो आ मुखे भी अल्लाह जे आडो बीहणो आ। मां भी चवा तो मुस्तफ़ा जो उम्मत या मुस्तफ़ा जी ताबेदारी कया मुखे भी जन्नत मिले। हिनन ता जे बटन डोकड़न जे करे मां पांजी आखिरत विञाइण जी कोशिश न कई। मां के आखिरत वधिक अहम आ। मां जे तरीके ते आया अल्हम्दुलिल्लाह मां जी होश सा आया ऐं मुंह अल्लाह ताला इहा शइ रखी आ त मां जे करे इन्हनि शयुनि खे खोलियां त मां वरी उन्हनि खे तव्हां जे आॾो वाज़िब बयान बि करे सघां थो। तंहिंजे करे ॿियो हाणे वधीक खोल नथा कयूं। ख़ैरात जे मौक़े ते को सुन्नी आहे को शियो आहे को देवबंदी आहे को बरेलवी आहे। अल्लाह सभिनी खे अकुल ॾिनो आहे। यार कुझु सोचो हाणे मां जे आॾो शेर अची वियो मूंखे ॻाल्हि देन थी अची वई। इमामुल अंबिया साईं जन जीअं ॿुधायमि तव्हांखे ॼमंदे ॼाम अम्मा जे पेट में आहे तॾहिं बि नबी आहे ॼाया तॾहिं बि नबी आहे। अम्मा दाई हलीमा खणी विया तॾहिं बि नबी आहे। नंढड़ा थी वॾड़ा थिया तॾहिं बि नबी आहे। वापार जे इरादे सां विया तॾहिं बि नबी आहे। पर नुबुअत जो ऐलान साईं जन को अल्लाह 40 साल उमिरि खां पोइ करायो। वो गारे हिरा में शुरुआत थी। गारे हिरा बैतुल्ला मक्के पाक में बैतुल्ला को हिन कुंड ते ओभर ऐं ॾखिणी कुंड ते हिकिड़ो जबल आहे। उन जबल जो नालो आहे जबल नूर जबल। उन जे चोटीअ ते हिकिड़ी गार आहे। गार एतिरी आहे जो माण्हू आराम सां वेही सघे बीहण जेतिरी बि आहे। मूंखे अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई। मां उते वयुमि मां उन गार में बीह करे जो हीअं बैतुल्ला हरम ॾे निहारियुमि त जेकॾहिं धुंध न हुजे अॻियों महलातूं वॾियूं न हुजनि त बैतुल्ला साम्हूं नज़र ईंदो। इमामुल अंबिया साईं जन कुछ ॾींहंनि जो सामान खणी करे इन जबल जे चोटीअ ते इन गार में वेही बैतुल्ला ॾे मुंहुं करे अकेलो अल्लाह जी इबादत कंदा। इन जबल जे चोटीअ ते हिकिड़ी राति अहिड़ी थी हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो इमामुल अंबिया वटि जिब्रील अमीन आयो क़ुरान पाक जी आयत सुहारियूं खणी आयो। इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ किसो तमामु वॾो पर साईं जन इते हाणे मां ईअं छड़ो इन ॻाल्हि खे सोचबो तॾहिं बि मसइला हल थी वेंदा त जेकॾहिं साईं जन गारे हिरा में हुया त हरम में कोन हुया। साईं जन जबल जे चोटीअ ते आहे त मके पाक में न जेको हर जाइ ते हाज़ुर नाज़ुर हूंदो आहे उन जे लाइ ईअं न चइबो आहे त गारे सौर में हो गारे हिरा में हुयो मके खे छॾे मदीने में ईअं न चइबो आहे। ॻाल्हियूं खुलंदियूं साफ़ थी वेंदो सोचींदो ॻाल्हि आसान थी वेंदी। बाक़ी न सोचबो त पोइ त हाणे हर को चवंदा आहिनि अदा हर को पंहिंजे घरों थो खाए हर को पाण वञी पाण ॼाणे ईअं थींदो। मां दोस्तनि खे चवंदो आहियां अल्लाह को दुआ तो कयां अल्लाह ताला सभिनी खे इमामुल अंबिया जे नक्शे ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बहरहाल ॻाल्हियूं घणियूं थी वेंदियूं। चई त भाग भरी आगारे हिरा जंहिंमें मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचार हुया। रात मां कीअं थो सिजु निकिरे कीअं थो चंडु चांडाण करे केरु थो मौसम गरम करे केरु घुलाए थो हवा। भाग भरी आगारे हिरा जंहिंमें मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचार हुया। रात मां कीअं थो सिजु निकिरे कीअं थो चंडु चांडाण करे केरु थो मौसम गरम करे केरु घुलाए थो थधिड़ी हवा। गार हिरा में हेठि बैतुल्ला
बैतुल्लाह में अच त 360 बुत रखियल को मथे जे सूर जे लाइ, को पेट जे सूर जे लाइ, को डंदन जे सूर जे लाइ, को कन जे सूर जे लाइ, को संदन जे सूर जे लाइ, 360 बैतुल्लाह में बुत। इमामुल अंबिया सोचन था हे की फुटाईंदड़ उभारींदड़ सिज खे हिकिड़ो अल्लाह मौसम गरम केर थो करे, हिनन में केड़ी ताकत, कीअं सोची सोचे अल्लाह जी बंदगी कंदा त न बस मुंहिंजो रब अकेलो आहे। तां त हिकिड़ो ॾींहुं उहो थियो जो जिब्रील अमीन अची करे ख़ुशख़बरी नुबुवत जी ॿुधाई, क़ुरान पाक खणी आयो। चई भाग भरिया गारे हिरा जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचारो हुया। रात मां कीअं थो सिज निकिरे, कीअं थो चंड चांडाण करे, केरु थो मौसम गरम करे, केरु घुलाए थो थधिड़ी हवा। पोत पिरीअ वटि राज खुलिया, पत्थरनि दग में सलाम कया। पोत साईं जन हलन पिया त कंहिं महिल ॾिसनि त वण झुकी सलाम था करनि, कंहिं महिल पत्थरनि मां आवाज़ थो अचे मुस्तफ़ा ते सलाम पिया करनि। चई पोत पिरीअ वटि राज खुलिया, पत्थरनि दग में सलाम कया, वणनि टिणनि आवाज़ कढिया, साईं सलाम रसूल खुदा। पोत पिरीअ वटि राज खुलिया, पत्थरनि दग में सलाम कया, वणनि टिणनि आवाज़ कढिया, साईं सलाम रसूल खुदा। दग में पाण तकींदा हुया, राह में रोशनी ॾिसंदा हुया, इन ते कॾहिं ख़ुशि थींदा हुया, थींदा कॾहिं हैरान हुया। भाग भरिया गारे हिरा जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचारो हुया। रात मां कीअं थो सिज निकिरे, रात मां कीअं थो सिज निकिरे, कीअं थो चंड चांडाण करे, केरु थो मौसम गरम करे, केरु घुलाए थो थधिड़ी हवा। गारे हिरा में हिकिड़े दफ़े सोचो पे महबूब मिठे, हाज़िर थी जिब्रील चयो रब जो फरिश्तो मां खासो। गारे हिरा में हिकिड़े दफ़े सोचो पे महबूब मिठे, हाज़िर थी जिब्रील चयो रब जो फरिश्तो मां खासो। हुक्म खुदा जो क़बूल कयो, रब अव्हां खे रसूल कयो। हुक्म खुदा जो क़बूल कयो, रब अव्हां खे रसूल कयो। रब जे तरफ़ां नुबुवत जी सुहिणा अव्हां खे बिशारत आ। भाग भरिया गारे हिरा जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचारो हुया। हिकिड़े दफ़े रमज़ान हुयो, गार अंदर जिब्रील पुगो। हिकिड़े दफ़े रमज़ान हुयो, गार अंदर जिब्रील पुगो। हज़रत खे जंहिं अर्ज़ु कयो इक़रा बिस्मि रब्बिक चओ। हिकिड़े दफ़े रमज़ान हुयो, गार अंदर जिब्रील पुगो। हज़रत खे जंहिं अर्ज़ु कयो इक़रा बिस्मि रब्बिक चओ। अहिड़ी तरह सां मुहम्मद ते लहण शुरू क़ुरान थियो। अहिड़ी तरह सां मुहम्मद जा ज़ाहिर थींदा रुतबा वया। भाग भरिया गारे हिरा जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया जे दुस्तूरन ते वेही कंदा वीचारो हुया। रात मां कीअं थो सिज निकिरे, कीअं थो चंड चांडाण करे, केरु थो मौसम गरम करे, केरु घुलाए थो थधिड़ी हवा। गार महक जो हो को हलियो, पोइ न कंहिंजे झल में झलियो। गार मजे का शम उबरी, पोइ न रफ़ीक विसी सवरी।
गार महक जो हो को हलियो पोइ न कंहिंजे झल में झलियो गार मजे का शम उबरी पो न रफ़ीक विसी सवरी हक पुगो हर पासे रोशनी पहुती हर हंध ते वैरानिन में रंग रता जग जाथी प्या बख्त भला भाग भरिया गारे हेरा जह में मोहम्मद मुस्तफा दुनिया जे दोस्तूरन ते वे कंदा वीचार होया।